प्रियालो कोट मीर मोहम्मद ऐं जेबर पासे ज़िले खैरपुर में चौथी ऐं 5वीं क्लास जो सालाना पेपर शुरू थी विया आहिनि। कोट मीर मोहम्मद जे गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल फ़क़ीर मियादाद में सेंटर क़ाइमु कयो वियो आहे। होॾां प्राइमरी स्कूल इमाम बख्शर, प्राइमरी स्कूल अब्दुल हकीम मंगड़ेजो, प्राइमरी स्कूल हुसैन बख्श भुंड ऐं ॿियनि स्कूलनि जे शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं इम्तिहानी मर्कज़ ते पहिरियों सिंधी सब्जेक्ट जो पेपर ॾियण में मसरूफ़। होॾां स्कूल जे हेड मास्टर निज़ामुद्दीन नारिजो ऐं स्कूल जे उस्ताद साहिबान कॉपी खे मुकमल बंदि करे कॉपी कल्चर ख़िलाफ़ पहिरियों बहितरीन क़दम खयो। होॾां प्राइमरी हेड मास्टर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कॉपी कल्चर ख़िलाफ़ भरपूर क़दम खयो आहे त जीअं रेगुलर ऐं महिनती शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि खे पंहिंजो हक़ मिली सघे ऐं उन सां गॾोगॾु परे परे खां आयल इम्तिहानी सेंटर ते शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि जे लाइ उस्तादनि पारां थधे पाणी, सोलर पखा ऐं ॿियनि सहूलियतुनि जी अरेंजमेंट कई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।